ब्रियासिटी सांद स्टाबर्ड सां ठारूशाह लिंक रोड ते 2 ॾींहनि खां मरणिंग हालत में रोड किनारे पियल लावारिस पीटसन खे शागिर्दनि जी टीम सोशल मीडिया जी मदद सां वाट्सन सां मिलाए छॾियो। पीटसन जी अहिड़ी लावारिसी वारी हालत में रोड किनारे 2 ॾींहनि खां मरणिंग हालत में पियल हो। रस्ते वेंदड़ अहिड़ी हालत में पियल शख़्स जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई। शागिर्दनि जी तंज़ीम स्टूडेंट फेडरेशन जी टीम वीडियो ॾिसी फौरी तौर लावारिस हालत में पियल शख़्स वटि पहुची संदसि खे खणाए ब्रियासिटी अस्पताल पहुचायो। अस्पताल में डॉक्टरनि पारां पीटसन खे फौरी तौर ते बेइमदाद ॾिनी वई। शागिर्दनि जी समाजी तंज़ीम पारां हिकु दफ़ो ॿीहर पीटसन शरीफ़ कल्होड़ो जे वाट्सन जी ॻोल्हा करण लाइ वीडियो ठाहे सोशल मीडिया ते रखण बैदि नवाबशाह मां ज़ख़्मी हालत में हथ आयल पीटसन जे वाट्सन सोशल मीडिया ते राब्तो कयो। इन मौक़े ते शागिर्दनि जी तंज़ीम जे अॻवान शहबाज़ हैदर गुजर ऐं ओन मोहम्मद राजपूत समेत ॿियनि ॿुधायो त लावारिस हालत में रोड किनारे पियल शख़्स जेको ज़ख़्मी थियल हो उन जी वीडियो सोशल मीडिया ते कंहिं रस्ते वेंदड़ वायरल कई। जंहिं बाद असां शागिर्दनि जी टीम ॼाणायल हंधि पहुची फौरी तौर पीटसन खे खणाए ब्रियासिटी अस्पताल पहुचाई। तिबी इमदाद ॾियारी हुननि ॿुधायो त पीटसन जो नालो शरीफ़ कल्होड़ो ॿुधाए रहियो आहे, पर इन जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न आहे। जॾहिं त अस्पताल मां अहिड़ी वीडियो ठाहे सोशल मीडिया ते रखण बैदि नवाबशाह मां पीटसन जे वाट्सन राब्तो कयो ऐं वाट्सन जे पहुचण ते ई पीटसन खे संदसि हवाले कयो वियो। जिन शागिर्दनि जी टीम जा थोरा मञिया ऐं संदनि समाजी भलाई जे कमकार खे तमामु घणो साराहियो। ॿिए पासे इलाइक़े वासियुनि पारां शागिर्दनि जी तंज़ीम पारां महदूद वसाइल हुजण बावजूदि कंहिं न कंहिं सूरत में मुसलसल इंसानी भलाई वारे जज़्बे खे ख़ूब साराहियो पियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।